न थियो दुनिया की परेशानी दिसी दुखारा न थियो व अंतुमुल आलौन अल्लाह तमा के ही गालिब कंदो तमा गालिब हुंदो तमा दुनिया ते राज कंदो तमा जो ईशान ऊंचो थींदो शर्ती आज इन कुंतुम मुमिनीन जे सच्चा मोमिन बनजी वणो सच्चा ईमान वारा बनजी वणो सच्चा मोमिन बनजी वणो तो मुझो लजपाल नबी तो फरमाए बल्कि अल्लाह जो कुरान तो फरमाए त रब तवा के दुनिया आखिरत जो नेमतों दई छडींदो सुभान अल्लाह तो सुबह जो उठंदो तो सोचींदो यार कलो को कर्ज रहो पियो आ शाम थींदी त अवल हिसाब किताब कंदो पो बिस्तरे ते सुमंदो जी सगोरी इंतजार में बैठी आ कापी माख कढे तो मुड़े ध्यान दे मजीद टक नो वडो सतायो वेठो आ समझो था असा जी जिंदगी न हाल में थी गुजरे कल आई कोने का सुभाने जा बंदोबस्त मनसूबा पैदा ठहन सही मुझा बियो डी आयो कोने को उन जो बंदोबस्त पे दो दे अल्लाह तो फरमाए त मु अल्लाह का मा तवा का सुभाने जो हिसाब किताब न छो वठा तवा के कदे ये कोन जो त तवा सुभाने जो हिसाब जो तवा का पुछाणो थींदो जका जिंदगी गुजरी वई ईंदड़ जिंदगी जो पुछाणो न थींदो जडे अमल कंदे त पो पुछाणो थींदो अल्लाह तो फरमाए जेको ईंदड़ वक्त में मां अल्लाह तो खां पुछा न थो त सुभाने जो रिज़्क भी तू मुखा न अल्लाह अण घुरियो तुके रिज़्क अता फरमाए छडी वरी जो सुभान अल्लाह पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या सल्लम अलैहि अल्लाह जो कुरान तो फरमाए वमन यत्तकिल्लाह यजअल लहू मखरजा जेको बानो अल्लाह ताला जो खौफ रखंदो आ रब जो डप रखंदो आ कुरान तो फरमाए उन जेला हर दुख गम मां निकरण जो राहू अल्लाह पाण पैदा कंदो आहे गमगीन थी ओ पेरी पेरी आयत मु पढ़ी या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह ईमान वारो जड़े अल्लाह जो खौफ पैदा थे यजअल लहू मखरजा हर दुख हर गम हर परेशानी हर अजा ईमान निकरण जो राहू मां अल्लाह तवा जेला पैदा करे छडींदुस सुभान अल्लाह वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह जो ते यकीन होजे वमन यतवक्कल अलल्लाह फहुव हस्बुहु कुरान तो फरमाए जे के अल्लाह ते भरोसो कंदा है अल्लाह उनन काफिया शाफिया रब्बी उनन जो मददगार अल्लाह बैठो आया ना रब तो फरमा मां रब बैठो आया तो दिलगीर छो थी भाई मां अल्लाह तुझे मददगार आया सुभान अल्लाह मां अच्छा पियो हिकड़ो दफो सफर में खुदा जी कुदरत मां तबलीग जेला निकता जी मुझे खीसे में पैसा होया को 2000 का एकड़ा उधारा वर तो मुझे पेट्रोल भराए जलसे थे तो वजा ए ड्राइवर मारे गाड़ी गेडी नी स्पीड तो रस्ते ते चालान करण वाला ये मोटरवे वाला बीठा फिर आयो बाबा पैसा दे संगे मुझे ये बैठो दे मुझे तुझे खीसे में पैसा है जी साईं मुझे खीसे में टको कोन दे अल्लाह अल्लाह ड्राइवर मुझे चई तो मोट पैसा कोन की हाने परेशान दिया थी उनके चालान भरणो पाए तो दिल में तसव्वुर के मुझे मुझा मौला हाने तुझे दीन जे खातिर निकता आयूं तू मदद कजे बस खुदा जी इज्जत जो कसम रब जे घर में बैठो आया ढोड़ंदो आया उन ऑफिसर जो बच्चो है तू छाला तो चली सुभान अल्लाह दो तसा जो हुयो बराबर पाकिस्तान में सिफारिश दी हले भई अल्लाह उन जो तो साईं जो डंड डो जेको थियो आ वो जुर्मानो मां भरींदुस साईं के छडी दे भली वने सुभान अल्लाह
ओॾीमहिल ख्याल आयो मुंहिंजा मौला बराबर तो हक़ चयो आहे त जे तोखे मुश्किल में सॼूं त इन महल में बि जिथे वहम गुमान बि न हुजे उते तूं मदद फरमाईंदो आहे। वरी जो सुभान अल्लाह। पुट इहो मुंहिंजी ज़िंदगी जो तजुर्बो आहे। जे तव्हां अल्लाह ते भरोसो रखंदो त अल्लाह इएं मदद कंदो आहे, इएं मदद कंदो आहे जिते तुंहिंजो वहम गुमान बि न हुजे। अल्लाह फरमायो त जेको मूं अल्लाह ते जो ख़ौफ़ रखे वयरज़ुक़हु मिन हैसु ला यहतसिब, उनखे उन जाइ तां रिज़्क़ ॾींदुसि जिते उनजो वहम गुमान बि कम नथो करे। नौकरी वारो आ इंतजार अथस महीनो पूरो थींदो त पगार मिलंदी। दिहाड़ी वारो मजदूर आ चंदो शाम थींदी त मूंखे मजदूरी मिलंदी। दुकान हलाए तो उनखे यकीन आ त दुकान मां मुझी रोजी ठंदी। यो दुनिया वारन जो कम हुआ पर ईमान वारन जो किरदार यो आ जो हर हाल में उनन के अल्लाह ते यकीन होंदो है। कदे वे मुश्किल में ना हन पौंदा, कदे वे तकलीफ में ना हन पौंदा, कदे वे अंज में ना हन पौंदा, छो तो उनन जो मददगार खुद अल्लाह है। सुभान अल्लाह। मुझा मिठड़ा मुर्शिद करीम सोना दिल पर सा वरी जो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सफर ते अचन पिया हिकड़ो तो हैदराबाद शहर में आया साईं जन। हैदराबाद में हे आज गडो यो आई असा जो साईं जन जो ड्राइवर जेको उन गाड़ी पे हलाई सो पठाणन को एहतजाज कयो, जुलूस कढियो, वडो जुलूस कढियो, बीठा हुया साईं मुझा हिकड़ी चौकी ठायो बीठा, वरी बी वरी टी सतन जगह ते बीठा हुया। बाबा का गाड़ी न मटनी हितां फतेह चौक ते जेको रस्तो आ मातली जो हितां 7 जगह ते बीठा हुया। बियो को रस्तो होजे न, हड़ रस्ता बंद कए वेठा दिया। साईं जन फरमायो टापरू के असा साईं जो ड्राइवर फरमायो गाड़ी हला बाबा अल्लाह असानी मदद कर। सुभान अल्लाह। वरी जो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। जिए जो गाड़ी हलाई तो उन जो को अगवान होजे पठान न जान न सुञाण ओ पठान दिमाग जा फिरेल माणू वो डोड़दो आयो उन जो अगवान चई साईं 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 ता जे ला रस्तो खोलियो पाण उन जा पत्थर पियो हटराए, टायर सड़ेल पियो हटाए, पाण हटराए सभिनी खे रस्तो करे जो साईं वापस वेंदो बाबा घर में। उन्होंने जैसी उन जुलूस का पार न थियासी वो गंड हुयो पत्थर हटाई दो साईं जन के चई किबला हाने दुआ कजो ता वणो। जिए जो निकतासी साईं जन असा जे दिसी मुर्की फरमायो त जिए हिते असा आराम से निकरी आया हूं क़यामत में भी ये पुलिस वारन का निकरी इंदा। नारे तकबीर, अल्लाह अकबर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर, तुझो साईं मुझो साईं। अल्लाह जी पुलिस अब तो होंदी ना क़यामत में बेशक बेशक बंद बजो बीठी होंदी मता को मुजरिम हेडे होडे हलियो वने असा जी ध्यान रुगी दुनिया ते आ। वाह वाह अल्लाह जे कामिल वली जी सोच। सुभान अल्लाह। है ना मुल्ले जी सोच घर ताई वली जी सोच आखिरत ताई। सुभान अल्लाह। वरी जो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। एकड़ो तो वो कराची में हुया सी, कराची शहर में वञो पिया। ही आज गाड़ी हलाए साईं जो वीजा जो मसलो हुजे साईं जन फ्रंट सीट ते बैठा हुया। ही आज गाड़ी हलाए तो हले पियो। सुभान अल्लाह। मुखे खबर कोन पई तो ॿाड़ो निशान लगो पियो तो गाड़ी बिहारणी आ। मां भी दबे उस गाड़ी के गया 8-10 पुलिस वाला फिरी आया गया। साईं गाड़ी रोकियो, गाड़ी रोकियो, गाड़ी रोकी सी बाबा मुठो बाबा गलती थी वई आ। ये दिसी चई तो दिल पर साईं सा उर्दू पियो गलाए दरी मां फिरी साईं जन के ॾे दिल पर साईं मुझो बाबा मुझा मुर्शिद आहिनि जे असां को मुर्शिदन वारा आहियूं केवला वञो तव्हां खे छॾे ॾिनोसीं। इते भी साईं जन फरमायो दुनिया जी पुलिस असां के कुछ नथी करे तो इंशाअल्लाह आखिरत जी भी पुलिस कुछ न कंदी। करमी जमात इंशाअल्लाह मुस्तफा सां गॾु वञी मिलंदी।
वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह यकीन इनके सरबो पुट भरवसो अल्लाह ते इनके सरबो आहे असा दिलबर साईं इए कोन कंदा आहियूं दिलबर जवान में कुछ ॾिठो आहे तॾहिं दिलबर हक्का दुनिया में ॿिया बि हज़ार मटन दिलबर साईं जे कोई ऐं पीर दुनिया में ओ पीर दुनिया में ॿिया बि हज़ार मटन दिलबर साईं जे कोई ओ हशर में कुल वली गॾु हूंदा भलो मियां हशर में कुल वली गॾु हूंदा उते हूंदो मुंहिंजो दिलबर साईं निर्वार उते हूंदो मुंहिंजो दिलबर साईं निर्वार पीर दुनिया में ॿिया बि हज़ार मटन दिलबर साईं जहिड़ो ई साईं असां के मुर्शिदन करीमन का कुछ फैज मिलियो आहे तॾहिं त यार जी ॻाल्हि न कई बेशक आहे बेशक सल्लल्लाहु अलैहि या रसूल बुलंद आवाज से पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह अल्लाह तो फरमाए तो मन यत्तकिल्लाह यजअल लहू मखरजा रब जे खौफ रखण वारा बना जो अल्लाह तव्हां जे लाइ हर मुश्किल में आसानी जी राह पैदा फरमाए छॾी वयरज़ुक़हु मिन हैसु ला यहतसिब ऐं अहिड़ी जाइ तां तोखे रिज़्क़ ॾींदो जिते तुंहिंजो वहम गुमान बि कमु कोन कंदो आहे पोइ रब फरमायो वमन यतवक्कल अलल्लाहि फहुव हस्बुहु सुभान अल्लाह जेको अल्लाह ते भरोसो रखे रब ते यकीन रखे अल्लाह उन जे लाइ काफ़ी आहे रब उन जो हामी आहे तकवा इख्तियार कयो त तॾहिं एॾा वॾा इनाम नसीब थींदा सुभान अल्लाह हाणे तकवा किथां अचे तकवा हिकिड़ो वखर आहे पासारी जी दुकान ते साईं मुंहिंजा रिज़्क़ दुकान ते अटो चांवर गिह लूण मिर्च मिलंदा मेडिकल स्टोर ते वञो पोनिस्टान पेनाडोल फिलाणियूं ढिंगड़ियूं सभई टिकियूं सभई पिया इहे शयूं मिलंदी जनरल स्टोर ते वञो कापी किताब बुक तव्हांखे मिलंदा हर दुकान जो पंहिंजो सामान हूंदो आहे पर हे जेको अल्लाह जी तक़वा वारो वखर आहे रब जे ज़िक्र वारो अल्लाह जे दीन वारो मदीने साईं जी तात वारो वखर आहे सो उन्हनि खां मिलंदो जेके पंहिंजा हट अल्लाह जे वलियन वारा आहिनि जेके रब जी मोहब्बत तक़सीम कंदा सुभान अल्लाह हर शइ तोखे पैसनि ते मिलंदी लूण पैसनि ते साईं मुंहिंजा गिह पैसनि ते खंड पैसनि ते हर शइ पैसनि ते पर जॾहिं खां इमरान खान आयो पोइ त बेड़ो ॿोड़े छॾियो 40 वारी खंड 105 रुपया हा न तूं वधीक सतायल नहीं इहो सतायल माण्हू दाह कंदा न सो रेट जो चढ़ी विया हर शइ महांगी थी वई पर अल्लाह जी मोहब्बत वारी हर शइ तोखे मुफ्त में मिलंदी रब जी निमाज आहे रोज़ो आहे
बाकी ज़कात ऐं हज सो मिस्कीनन दे फर्ज़ी कोने सुभान अल्लाह हर शे सस्ती हिकड़ो सौदो थींदो आ इन में जेको दिल जो सौदो अल्लाह वारन वट वञो पंहिंजी दिल वलीयन सलायो अल्लाह वारन सां मोहब्बत रखो त रब जी तकवा बि नसीब थींदी अल्लाह जी मोहब्बत बि नसीब थींदी खौफ खुदा बि नसीब थींदो नमाज बि नसीब थींदी रोज़ो बि नसीब थींदो हज बि नसीब थींदो दुनिया पर कब्र हशर जो नेमतों बि अल्लाह वारन जे दरवाज़े तां मिलंदियूं आहिनि साईं करीम जी हदीस सही मुस्लिम बुखारी शरीफ मुत्तफक अलैह साईं करीम ने फरमायो त हिकड़ो मुसलमान बे शहर में रहंदो आ हिकड़ो मुसलमान उन जे विच में मुफासलो आ बिन शहर में रहन था न हिक बे के डिठो अथन न हिक बे सां मिलिया हिन न हिक बे जो चेहरो डिठो अथन पर दिल में अल्लाह खातिर मोहब्बत रखंदा हिन दिल पर साईं सा मोहब्बत है दिल पर साईं यार कराची में वेठो असा इते दादू जे घर में वेठा आहियूं विच में 300-400 किलोमीटर जो मुफासलो आ पर मोहब्बत असा के दिल पर साईं सा दीन खातिर आ अल्लाह खातिर न दुनिया जो को कारोबार आ न वहां जो व्यापार आ न दिल पर साईं सा असा जी का देती लेती आ न को रिश्तो आ पर दिल पर साईं सा मोहब्बत इन करे आ जो दिल पर सुनो अल्लाह जो नालो वठण सेखारींदो आहे पीरन वांगुर चंदा वठण नाए सेखारींदो दिल पर साईं ॾंड वठण कोन ईंदो आ सभी पुराना फकीर वेठा थई त पीर किस्तो खणी पिनण जे ला चंदो करण लाईंदा आहिन दिल पर साईं करे तुंहिंजे ॻोठ में ॾंड वठण न आयो हूंदो चंदो वठण न आयो हूंदो हिते ईंदो आ त दिल साईं दिलुनि जा सौदा करण जे लाइ ईंदो बेशक सुभान अल्लाह है ना दिल पर साईं ईंदो आ त मदीने वारे साईं जी मोहब्बत खणी ईंदो आ अल्लाह जो दीन जी ॻाल्हि खणी ईंदो आ वञ सॼी सिंध में पुछा कर वञी को अहिड़ो ॻोठ न मिलंदुई फकीर गुलाम हुसैन हींअर वेठो अथई साईं फिलाणे खतीब खां तारीख़ वठण वियासीं उन अॻ में चयो एडवांस बुकिंग में पैसा ॾे अल्लाह तव्हां हिते दिल पर साईं जा जलसा कराया आहिनि सची ॿुधायो आयो आहिनि दिल पर मां पंहिंजे यार जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदुसि ॿेली कसम अथव ख़ुदा जो दिल पर साईं तव्हांखे कॾहिं ईअं चयो पैसा जो त पोइ जलसे ते ईंदुसि अल्लाह जे घर में वेठा आहियो कॾहिं साईं जॾहिं ईअं पुछा कयो जेके जलसा कया गुलाम हुसैन ॿुधा कॾहिं साईं जन चयो त हेतिरा पैसा ॾे त पोइ जलसे ते अचां माण्हू चोपड़ियूं ठाहे वेठा आहिनि अस माण्हू बंदी ठाहियो वेठा आहिनि पीर साहब मुर्शिद ईंदो हेतिरा पैसा वठंदो तकरीर करे हलियो वञे त माण्हुनि खे अमल बि नसीब न आहे दिल पर साईं जिथे तकरीर करे वञे बेनिमाज़ी निमाज़ी बनाए सुभान अल्लाह बदकार किरदार बनाए वेंदो आ दिल पर साईं जिथे कदम घुमाए वञे त मदीने वारे साईं जी मोहब्बत जो बिज दिलनि में पोखे वेंदो हलो की ॻाल्हि त मां घोटकी में हुयुसि घोटकी शहर में हिकिड़ो फकीर आयो चई क़िबला मां वॾो चोर हुयुसि माण्हुनि जा माल मेहू काहे वेंदो हुयुसि मेहू माण्हुनि जो चोरियूं कंदो हुयुसि पर क़िबला दिल पर साईं जी दरबार में आयुसि ये ॾाढी पटको ॾंदण तहजुद जी त चोरियूं विसरी वियूं सोरियूं विसरी वियूं हाणे रोवां थो त मुंहिंजा मौला हेॾी ज़िंदगी कीअं गुनाहनि में गुज़ारियमि अॻ में दिल पर साईं मिलाई हा त मदीने वारे जो आशिक़ न थी वञे सुभान अल्लाह वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह
मानू पंजे पीरन जो करामतू बयान कंदा है। अब मुझे पीर जी ही करामत मुझे मुर्शिद जी ही करामत हिय कई हवा में उडरी भिखारी मुझो अदा तुझो हवा में उडरण वारो पीर तोखे मुबारक हो जे तुझो करामतन वारो पीर तोखे मुबारक हो जे मां पंजे दिल पर सोने जो दीन वारियो खिदमतू बयान सुभान अल्लाह मुझे पीर जी तकरीर मानन के सुधारियो बेदीनन के दीनदार बनायो बेनमाज़न के नमाजी बनायो बेरोज़ायतन के रोज़ा रखण सिखारियो दिलन में इश्क़ मुस्तफा मिलियो त दिल पर साईं जे करे सुभान अल्लाह दिल पर साईं तकरीर करे जने यार जी गाल कंदो अल्लाह जे इश्क जी गाल मदीने वारे जी मोहब्बत जी गाल तो हर अख मां पानी बहंदो बियो छो छो रोई जे दिल पर साईं जे आवाज में अल्लाह एड़ी ठाज रखाई जो जण मदीनो ही अखन सा दिसी रहा बेशक वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह या गाल हुजे तो को खबर पवे तो सामो अल्लाह वारो वेठो है एकड़े मानू साईं ने फोन कई जे साईं कुछ साल अग में मां ता जो वडो मुखालिफ हुयुस वडो मुखालिफ हुयुस किबला ता के मां पाण पे चए साईं डाडियूं गारियूं दींदो हुयुस मानुन के झलींदो हुयुस पो तवा जो जडे का वटी तकरीरूं बुधम ता जो किताब तालीम ए तरबियत पढ़ियो अचम किबला मुखे तवा सा वडी मोहब्बत थी वया मुरीद नया तवा जो मुरीद नया पर किबला तवा जा किताब पढ़या तम तवा सा दिलो मोहब्बत थी वया मुजो वाके अल्लाह वारो आहे तो दिल पर साईं आहे वरी जो सुभान अल्लाह बेटा अल्लाह वारा ये हुंदा है ने गुल उओ नाहे जे जेला मुश्क उओ नाहे जे जेला अतार चवे थे मुश्का मुश्क वो जो पंजी खुशबू मा बुधाए त मा मुश्क आया सुभान अल्लाह ये सही मुजा टिश्यू पेपर जो पैकेट अतार जे दुकान ते पियो जे अतर वारो जे बाबा ए मुश्का बड़ी तारीफ करे बाबा ए फिलाने बुखारा में घुरायो समरकंद जो मुश्का ऑस्ट्रेलिया जो मुश्का हेड़ो भलो हेड़ो असली हेड़ा फायदा ता मनदो थे मुश्का तो जंदे कूड़ छो तो गलाई बाबा ए तो टिश्यू पेपर जो जरड़ो आहे मुश्क हुंदो आ जको परे का सतन कपड़न में बंद हो जे तने भी खुशबू पियो दी सुभान अल्लाह मुश्क के ये हिकड़ी गंढ जो बियो कपड़ो वेड़ियोस टियों कपड़ो वेड़ियोस सत कपड़ा वेड़ियोस पेतीअ में बंद कयोस पर मुश्क पंजी सुरहान खुद ब खुद दींदो है सुभान अल्लाह है ना बेशक दिल पर साईं जी विलायत असा ता दिल पर साईं तो पाने के लिखाए तो फरमाए तो मां आज आया मां बानो आया पर असा का पुछा कर त असा के दिल पर साईं जी सूरत में असा के विलायत जा उए आसार मिलंदा हिन जो अल्लाह जी मोहब्बत मारिफत वारुल शुहूद वारियूं नज़रूं ॾिसणियूं अथई त हिन ज़माने में तो के दिल पर साईं जे चेहरे मां नज़र समझो था कि न कोन समझो के गाल वणे न वणे यार असा यार जी गाल कंदा सुभान अल्लाह जेकरे अल्लाह वारन सा मोहब्बत आए तो तोखे भी दीन मिलंदो हर के शे जो असर हुंदो है ना हर के जी शे जो असर हुंदो गर्मी जो पांजो असर आ हियर गर्मी जी मौसम आ पखा पे दालन पर हाने 2 महीना बाकी छड त दिसंबर में दिसने त 8-10 कपड़ा वे ही न सके बाहर वे हूं तो बाहे बारे वे अरे बाहे जो असर सर्दी खत्म आई से मुजा गर्मी थी वने हर शे जो असर हुंदो अड़े जे बाहे जो सरा अल्लाह जी विलायत जो को असर न हुंदो रब जे जिक्र जो को खुद वली बनाए छड़ींदो है सुभान अल्लाह समझो था कि न कोदा समझो ए जो राज मुझे मुर्शिद दिलबर साईं जे पोया दा लगन करे 15 शुबान ते दिलबर आबाद शरीफ अचे दिस
ये तो सिंध में एड़ो जलसो कदे किथे नजर नहीं दई ये 8 एकड़न में मानू ही लगा बैठा हुंदा सच्ची गाल आया गलत चो सब ही गवाह आयो सुभान अल्लाह अरबाब जी फरमाइश दे दो पढ़ा कटोरे वाला ना यूं ते राज दिल पर साईं जो पया जे को कटोरे जे परे पासे हुन हमरा न मञो तो उन जे पेट जो सूर आसा सभई महबूब दिल पर साईं जे पया ओ अवां जा आशिक हजार आहिन असां जी यारी कबूल पेशल अवां जा आशिक हजार आहिन में हुजे विच में वडो मुफासलो हुजे तंजे विच में घणो मुफासलो हुजे पर वे पई हिक बे सा अल्लाह खातिर मोहब्बत रखंदा आहिन जी मोहब्बत ने करे जो उन जे सीने में अल्लाह जे जिक्र जी रब जे मारिफत जी जाएगा अल्लाह खातिर रब जी दोस्ती खातिर उन सा मोहब्बत रखंदा है इतने बैठा हूं दिल पर साईं से मोहब्बत जो गालियो अल्लाह जे फरमायो जदे ये मोहब्बत वारा क़यामत जे दिहाड़े उठंदा हशर में उठंदा पूरी कायनात जा इंसान अबे आदम का वठी आखिरी इंसान ताई हर इंसान जमीन ते एक मैदान में जमा थींदा अल्लाह ताला पंजो अर्श सामो लगाईंदो रब जो अर्श सामो हुंदो रब जी रुबूबियत हुंदी माना गंद झुकायो बीठा हुंदा हर मानू पंजे अमलन जे करे परेशान हुंदो हर मानू पंजे गुनाहन जे करे पशेमान हुंदो को गालहाइण वारो न हुंदो को रब जे सामो गुफ्तगू करण वारो न हुंदो सब मानू जमो जो थींदा नबी रसूल वली पैगंबर औताद अब्दाल सभई रसूल पैगंबर उम्मत जिन सुधो बीठल हुंदा खुदा रब सदीदो ऐनल मुतहाबून बिजलाली उहे मानू किथे हिन कुकड़ होरे वारा रब पुछा कंदो उहे मानू किथे हिन जेके मु अल्लाह जे जलाल खातिर हिक बे में एक बे में मजलिसूं कंदा हुया एक बे में मामलात कंदा हुया बे के कम जे लान बल्कि अल्लाह खातिर एक बे में मोहब्बत कंदा हुया से किथे हिन उहे किथे न और आचो अल्लाह वारन सा मोहब्बत रखण वारा सामो ईंदा ओ दिल पर साईं दी मोहब्बत वरी जो सुभान अल्लाह हाजिर दीना मौला हुक्म कर रब छा हुक्मा रब फरमाइंदो दुनिया में तवा मुझे खातिर एक बे में प्यार कंदा हुयो मोहब्बत कंदा हुयो मजलिसूं सजाईंदा हुयो एक बे जे जिक्र जिला जे असा दिल पर साईं जो जिक्र पिया था सुभान अल्लाह गाल वणे दिले कोन दी वणे सब भाई पांचा बैठा आयो अल्हम्दुलिल्लाह सुभान अल्लाह अल्लाह वारन रखण वारा बैठा आयूं रब फरमाइंदो उहे किथे जेके अल्लाह वारन सा मोहब्बत कंदा हुया वे महफिलूं सजाए जिक्र जो मोहब्बत वारियूं गालियूं कंदा हुया उल्फत वारियूं गालियूं कंदा हुया नफरतन वारियूं न छेड़े वारियूं न फसादन वारियूं न मोहब्बत वारियूं गालियूं रब जे इश्क वारियूं गालियूं कंदा हुया और अचो मौला हुक्म फरमा हाजिर आयूं रब फरमाइंदो अज बिना हिसाब जे जन्नत में वञो तवा सा को हिसाब नाहे को पुछाणो नाहे को मीज़ान नाहे अमल तवा जा न तुरंदा अल्लाह वारन सा रब खातिर मोहब्बत रखंदा हुयो वञो जन्नत जा 8 दर तवा जे ला खोले छड़िया वरी जो सुभान अल्लाह मौलवी चवे तो दस्तगीर जो नालो छो था वठो पीरा ने पीर दस्तगीर जी मोहब्बत जी गाल छो था कयो
ख़बर पई त वलियन जो शान इहो आ जो अल्लाह वारनि जी मोहब्बत क़यामत में जहन्नम खां छॾाए जन्नत में वठी वेंदो। सुभान अल्लाह। मुर्शिद दिलबर साईं फरमाए है वलियन जो शान आला सुभान अल्लाह। वधायो वहाबा पर मुला जो लाए छाते मगज थियो खराब हक हक। सुभान अल्लाह। है वलियन जो शान वाला वधायो वहाबा मुला जो लाए छाते मगज थियो खराब सुभान अल्लाह। ऐ वली सगोरा वारिस साइन ये धरती उन हवाले ज़बूर में आ कुरान में आ लिखत उन्हनि जे नाले। सुभान अल्लाह। ऐ वलियन जी मोहब्बत उल्फत वाह भी लाउड करनी है उल्फत समूरो सवाब मुला जो लाए छाते लाउड जो लाए छाते। सुभान अल्लाह। तू न मञी तो भली न मञ तू असां त मञंदा आहियूं यारीअ वारे गोस संदो सभु ख़ैर वंडींदा आहियूं। यारी कंदा आहियो कि न कोन कंदा आहियो? असां यारियुनि वारा पायूं त ॿारहीं करण वारा ओ तू न मञी तो भली न मञ तू असां त मञंदा आहियूं यारीअ वारे गोस संदो सभु ख़ैर वंडींदा आहियूं पर दिल बर साईं ते कावड़ कनि था अला कलब जन कबाब मुला जो लाए छाते मगज जो खराब वरी जो सुभान अल्लाह। हिकड़ा दिलबर साईं जो जिक्र बुधी खुश थींदा है ये हिते सभई खुश थी पिया किया खुशी की न कोन थी हिकड़ा वरी दिलबर साईं जो रुगी नालो बुधी कलब जली जदो अब भली सड़े रब तो के हसद में सारी आसा तो सुनो सुन केवा असा यार जुगा जु कंदा रहो सुभान अल्लाह। पुत्र अल्लाह वारन जी मोहब्बत का मामूली गाल ना है वलियन जी मोहब्बत रब जो दर अल्लाह वारन वटा मिलंदो नमाज वलियन वटा मिलंदी दीन अल्लाह वारन वटा मिलंदो मदीने वारे साईं जी मोहब्बत अल्लाह वारन वटा मिलंदी। अजकल बेअदबी जी बाजार भरी पई आहे थी के अहल बैतन के गारियूं था ॾियनि पिया के असहाबन किरामन के गारियूं पिया था ॾियनि के साईं मुंहिंजा वलियन जा गुस्ताख बणिया वेठा आहिनि के मुल्हिद अल्लाह जे इद्दे मथां डमरिया वेठा आहिनि के मदीने वारे साईं जी गुस्ताखी कयो वेठा आहिनि इहे सभई बाज़ार खोलियो वेठा आहिनि मिठा उन्हनि खां बचो हे अल्लाह वारनि जी सोबत में अचो जिते रब जी मारिफत बि मिलंदी मदीने वारे जो इश्क बि मिलंदो अहल बैतन जो प्यार बि मिलंदो त असहाबन जो दर मिलंदो त वलियन जे दरवाजे का सुभान अल्लाह। गुछड़ो माण्हू न भली कुरान खयो वेठो हुजे तने असहाबन के वेठो गालियूं ॾींदा हथ में कुरान अहल बैतन के घट वध वेठो ॻाल्हाए हिकड़ा मुल्ला वरी पैदा थिया कराची जी बाजार में जा नारा पिया हणा अस्तगफिरुल्लाह यजीद जी तारीफ कंदे बुड्डी मरी न पियो असा इमाम हुसैन जा पोए लगाए सुभान अल्लाह। असा अल्लाह जी कामिल वलियन जो दर वरतो वा जन असा के सबक सिखारियो आ त यजीदी टोले मां न थियो हुसैनी टोले मां थियो त इन में निजात वरी जो सुभान अल्लाह समझो था जे इन फितनन का पुत्र बचण चाहो था न फितना है ये जेके सहाबा कराम के गारियूं था ॾियनि साईं मुंहिंजा मिंबर ते वेही अबू बकर सिद्दीक के गारियूं था ॾियनि ये फितना है ये ज़मीन ते नवा नवा फितना पैदा थिया आहिनि इन्हनि फितनन के संद ॾियण वारा बंद ॾियण वारा अल्लाह जा कामिल वली जेको इन्हनि खां बचण चाहींदो त वलियन जी सोबत में अचे
अदब वारी जमात में अच अल्हम्दुलिल्लाह असां सुन्नी मदीने वारे जा आशिक अदब वारी जमात वारा असां के दिलबर साईं अहल बेतन जी मोहब्बत सेखारी आ वलियन जी मोहब्बत सेखारी आ अबू बकर जी मोहब्बत सेखारी आ दिलबर साईं असां के उमर सोने जी मोहब्बत सेखारी आ दिलबर साईं असां के मौला अली जी मोहब्बत सेखारी आ हसन हुसैन जी मोहब्बत सेखारी आ अमीर माविया जी मोहब्बत सेखारी आ असां के दिलबर साईं कुल वलियन जी खुद दस्तगीर जी मोहब्बत दिलबर साईं सेखारी सुभान अल्लाह। आओ करे गलत जवाब बेशक साईं ने शेर में फरमायो वाज़े करे चलो वाज़े क्यों असा है दर्जा हुबदार आयो कंदा आल नबी सा प्यार आयो सुभान अल्लाह। असा है दर्जा हुबदार आयो कंदा आल नबी सा प्यार आयो जो पंजतन पाक सा प्यार ना जेको मन दो चार यार सुभान अल्लाह। जे कल में जो एतबार ना जे कल में जो एतबार ना तन तड़ियलन खा असां धार आयो तन तड़ियलन खा असां धार आयो असां है दर्जा हुबदार आयो गजी चमरायो असां है दर्जा हुबदार आयो कंदा आल नबी सा प्यार आयो असां यारी है वारो यार मन्यो असां यारी है वारो यार मन्यो सुनो गौसे पीर मिठो पगदार मन्यो असां पीर मिठो पगदार मन्यो कंदा वलियन सां असां प्यार आयो असां पीर मिठो पगदार मन्यो असां पीर मिठो पगदार मन्यो कंदा वलियन सां असां प्यार आयो जो असां है दर्जा है दर्जा हुबदार आयो कंदा आल नबी सा प्यार आयो कंदा आल नबी सा आयो दिल पर पीर वरा साई चादर वारे मीर वरा सुने गौसे आजम दस्तगीर वरा गौसे आजम दस्तगीर सुने गौसे आजम खोरन के ख्वार आयो असा है दर्जा हुबदार आयो गजी चमरायो असा है दर्दार आयो कंदा आल नबी सा प्यार आयो सुभान अल्लाह। वाला वारन जो दर वठबो कि न कोन वठबो निजात वलियन जी सोहबत में सोहबत साले तुरा साले कुनत सोहबत ताले तुरा ताले कुनत चंगन जी सोहबत तोखे चंगो बनाईंदी बुरन जी सोहबत तोखे बुरो बनाई चंगन जी सोहबत दिलबर साईं जी सोहबत में ईंदे त ये ॾाढी नसीब थींदे मां को वडो मौलवी ना आलिम ना बस दिलबर साईं जे दर ता जेको सिखियो आ सो ता तवां अल्लाह वारन जी सोहबत में वेहो त इल्म हिल्म अदब वलियन जो शान असहाबन जी मोहब्बत अहल बेतन जी चाहत मदीने वारे साईं जी मोहब्बत इश्क रब जी मारिफत मिलंदी त अल्लाह वारन जी सोहबत अल्लाह ताला शाल अमल की तौफीक अता फरमाए मुझो गलो वेठो बयान त अन्या ता के बुधाया अल्लाह ताला मुझो चवण तवा जो बुधण पानी बारगाह अक़दस में कबूल मंजूर फरमाए सुभाणे इंशाअल्लाह पीर गुणे में वधी गुफ्तगू कंदासीं अल्लाहुम्मा सल्ली अला हबीबिना मुहम्मद या रब्बी मुस्तफा अल्लाहु आमीन।